بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين، والصلاة والسلام على محمد وآله الطاهرين. اللهم صل على محمد وآل محمد. محترم नाज़रीन, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। शुक्राना अदा था कयूं ख़ालिक़ काइनात जो, जंहिं तव्हां असां सभिनी खे बरकत वारियूं घड़ियूं ऐं लम्हात नसीब कया, ऐं दुआ आहे परवरदिगार आलम खां त असांखे माह मुबारक मां सही तरीक़े सां इस्तिफ़ादो करणु ऐं बरकतुनि खे हासिलु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन माह मुबारक जी अहमियत खे, फ़ज़ीलत खे ॿुधाईंदे टे ॻाल्हियूं ॿुधायूं। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था, फ़मन अदरकहू फ़लम युग़फ़र लहू फ़अबअदहुल्लाह। जेको बि रमज़ान मुबारक खे दर्क करे ऐं पंहिंजी बख़्शिश न कराए सघे, अल्लाह जी रहमत खां उहो परे थी वेंदो। अल्लाह पंहिंजी रहमतुनि खां परे करे छॾींदो। ॿियो जुमिलो फरमायूं, फ़मन अदरक वालिदैहि फ़लम युग़फ़र लहू। ऐं जेको बि शख़्स पंहिंजे वालिदैन खे ॾिसे, पंहिंजे वालिदैन जी ज़िंदगीअ में उनजी ख़िदमत न करे सघे ऐं पंहिंजा गुनाह बख़्शिराए न सघे, त अल्लाह ताला उनखे बि पंहिंजी रहमत खां परे करे छॾींदो। ऐं टियों जुमिलो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, फ़मन ज़ुकिरत इंदहू फ़लम युग़फ़र फ़लम युसल्ली अलैया फ़लम युग़फ़र लहू फ़अबअदहुल्लाह। जंहिं बि शख़्स वटि मुंहिंजो ज़िक्र थिए, यानी रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र थिए, ऐं उहो शख़्स मूं ते सलवात न पढ़े, त उनखे बि न बख़्शियो वेंदो ऐं अल्लाह ताला उनखे बि पंहिंजी रहमत खां दूरि करे छॾींदो। असांखे कोशिशि करणु खपे आइमा मासूमीन अलैहिमुस्सलाम सीरत अमल कयूं, ताकी दुनिया आख़िरत जूं कामयाबियूं हासिलु करे सघूं। असां रमज़ान मुबारक जे 5 रोज़ेदार जी फ़ज़ीलत अजुर ॿुधाइण जे लाइ उन रिवायत जो सहारो वठी, जेकी मुसलसल हलंदी थी अचे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, व आताकुमुल्लाहु यौमल ख़ामिसे फ़ी जन्नतिल मावा अल्फ़ मदीना। जेको बि शख़्स रमज़ान मुबारक जो 5 रोज़ो रखंदो ऐं रमज़ान मुबारक जे हक़ खे बि ॼाणींदो हूंदो, त अल्लाह ताला उनखे जन्नत मावा में 1000 शहर अता कंदो तोहफ़े में। फ़ी कुल्ल मदीनतिन सबऊन अल्फ़ बैतिन। हर शहर में 70,000 घर हूंदा। व फ़ी कुल्ल बैतिन सबऊन अल्फ़ माइदा। ऐं हर घर में 70,000 दस्तरखान लॻल हूंदा। अला कुल्ल माइदतिन सबऊन अल्फ़ कसआ। ऐं हर दस्तरखान ते 70,000 वॾा वॾा थाल पयल हूंदा। ऐं उन्हनि में फ़ी कुल्ल कसअतिन सितून अल्फ़ लौनिन मिन तामे। ऐं हर थाल में 70,000 क़िस्म जा मुख़्तलिफ़ रंगनि जा खाधा हूंदा। ला यशबहु बअज़ुहु बअज़ा। ऐं उन्हनि जी ख़ासियत इहा आहे त को बि हिकु ॿिए खाधे जहिड़ो न हूंदो। यानी 70,000 खाधा उन रोज़ेदार खे जेके अजुर में मिलंदा मुख़्तलिफ़ हूंदा। ऐं इहो अजुर असां ॾिसी करे इन जे बावजूद बि अल्लाह जी नाफ़रमानी कयूं ऐं इन ॾींहं जो रोज़ो न रखूं, त इन खां वधीक का बदकिस्मती नथी थी सघे। अस्सलामु अलैकुम।